फातिमा भुट्टो। फातिमा, माण्हू तुंहिंजे लिबास खे ॾिसंदा आहिनि, मां तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदो आहियां। फ़क़ति उन लाइ त तूं उदास त नाहीं, हमेशा तोखे मुरकंदो ॾिसी अहिड़ी ख़ुशी थींदी अथमि जहिड़ी ख़ुशी हुजूम में विञाइजी वियल ॿार खे पंहिंजे माउ मिलण ते थींदी आहे, ऐं जहिड़ी ख़ुशी हिकु माउ खे विञाइजी वियल ॿार मिलण ते थींदी आहे, तोखे संजीदा ॾिसी सुठो लॻे थो, हिकु आथत मिले थी, तूं मुंहिंजे सिंध जो आवाज़ बणजंदी आहे, मगर तुंहिंजे मुस्कुराहटनि जो को मुल्ह ई कोन्हे। ऐं हा, तोखे उदास ॾिसी मां ॿुॾी वेंदो आहियां ऐं लॻंदो अथमि ॼण मुंहिंजे मीर जो लाश मुंहिंजी झोलीअ में पियो हुजे। प्लीज़ हमेशा मुस्कुराईंदी कर, तुंहिंजे मुस्कुराहटनि में किरोड़े माण्हुनि जो साह आहे। असां खां असांजो जियापो न खस, तूं मुस्कुराए ऐं दुश्मन खे एतिरो घाए जो कंहिं दरबारी खे इंसाफ़ जी ज़रूरत ई न पवे। आवाज़ शहबाज रिंद, पेशकश जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट सांगड़, साईं लखानो डायरी साहब।